जुडो में बलदियाती इलेक्शन के हवाले से पीपल्स पार्टी यूसी आहोरी के उम्मीदवार डिस्ट्रिक्ट मेंबर नादिर खान लगारी, चेयरमैन न्याज कोलाची, जनरल काउंसिलर तारिक वाहला, तालका जनरल सेक्रेटरी महबूब लगारी, अब्दुल गनी होत, चौधरी नूर खान वाहला, चौधरी अब्दुल मजीद वाहला, मजहर खान वाहला ए कोल्ही बिरादरी के धर्मू कोल्ही, कस्तूरी कोल्ही ॿियनि पारां यूनियन पारां इलेक्शन वर्क कंदे ॻोठ मुनीराबाद में वाहला ऐं कोल्ही बिरादरी सां गॾिजाणी कई। उन मौक़े ते पीपल्स पार्टी अॻवाननि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीब अवाम जी पार्टी आहे जंहिं हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। असां पार्टी तरफ़ां टिकट ॾेई बलदियाती इलेक्शन में बिहारियो वियो आहे। असां हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं आईंदा बि कंदासीं। बलदियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी उम्मीदवार खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा।